अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे उस्ताद अनवर कमरानी जेको शाइर आहे हुन जे बारे में ॿुधाईंदासीं त अताउल्ला खान नियाज़ी सां माना हुनजी कहिड़ी संगत हुई, छा हुई ऐं मुलाक़ात कीअं थी। दोस्तों जोही तालुके जे तारीख़ी शहर हीरो ख़ान जे भरिसां वाक़िअ ॻोठु फुल्लो कमरानी में जनम वठंदड़ अनवर कमरानी सिंध जो मशहूरु अवामी शाइर थी गुज़रियो आहे। हुनजे विछोड़े खे काफ़ी साल गुज़री विया आहिनि, पोइ बि अवाम जेका आहे हुनखे ओतिरो ई चाहे थी, ओतिरो ई मोहबत ॾिए थी। दोस्तों अनवर कमरानी जंहिं पंहिंजी माना शाइरी जी जेका शुरूआति कई 1983 खां शुरू कई तक़रीबन, तंहिं पहिरियां पंहिंजी शाइरी पाण झुंगारणु ऐं ॻाइणु शुरू कई। पोइ लोक फ़नकार ऐं क़सीदा गो ग़ुलाम हुसैन मीरासी उर्फ़ ग़ुलाम मीरासी सभ खां पहिरियां संदसि शाइरी ॻाए दाद हासिलु कयो। रोमानवी जज़्बनि खे अवामी लहजे में पेश करण जी महारत रखंदड़ हीउ शाइर पोइ त हिकु बहितरीनु कंपोज़र बि बणिजी वियो। शाइरी जी इस्लाह नाले वारे शाइर उस्ताद बुखारी खां कराईंदो हो। संदसि शाइरी अवाम जी दिलनि जी तर्जुमानी सबबु अवाम में ॾाढी मक़बूल वई। खेसि सिंध जे मशहूरु ॻाइणनि जलाल चांडियो, मंज़ूर सखीरानी, उस्ताद मोहम्मद यूसुफ, अलादा ज़रदारी, उर्स चांडियो, सरमद सिंधी, समीना कंवल, बालक सिंधी, अरशद महमूद, मुरीद बबर, इमाम बख़्श ज़रदारी, माशूक कोकर, आसिफ चारण, मास्टर मंज़ूर, हुमेरा चन्ना, रहीम अब्बास रूफ़ी, अरशद महमूद ऐं ॿियनि केतिरनि ई फ़नकारनि माना ॻाई। सिंधी खां अलावा ॿियनि ॿोलियुनि जे फ़नकार रंगीलो महनाज़, अताउल्ला खान नियाज़ी, आबदा ख़ानम, नसीबो लाल, मसूद राना, तहसीन जावेद, हसन जहांगीर, नईम अब्बास ऐं ॿियनि खेसि ॻाइण वारनि में शुमार थियनि था। सराइकी कलाम कोन बचसां, दर्द तेरे विच रो रो दम ॾे सां, दर्द तेरे विच रो रो मरवे सां। सिंधी कलाम जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं तमामु घणा मक़बूल थिया। सवें सिंधी ऐं सराइकी कलाम अॼु बि महफ़िल में ॻाया वञनि था। केतिरा ई संदसि कलाम सिंध जे माण्हुनि खे ज़बानी यादि आहिनि ऐं इहा ॻाल्हि हिकु अवामी शाइर जी कामयाबी जी ज़मानत आहे। दोस्तों अनवर कमरानी जॾहिं बि माना जेको आहे हुनजो पंजाब वञणु थींदो मियां वाली में, त पोइ अताउल्ला खान ईसा खैलवी सां माना मुलाक़ात ज़रूरु थींदी ऐं अताउल्ला खान ईसा खैलवी माना जेको आहे हुनजो तमामु चाहींदड़ हो ऐं तमामु हुनखे प्यारु कंदो। ख़ासि तौर ते सिंध वारनि सां अताउल्ला खान नियाज़ी जी जेका तमामु घणी माना चाहत हूंदी, प्यारु हूंदो, छो जो शुरू वक़्त खां सिंध में तमामु घणा कलाम ॻाया ऐं कैस्टूं कढायूं ऐं सिंधी में कैस्टूं कढायूं। त पोइ हुन जेको आहे अनवर कमरानी जी माना शाइरी बि ॻाई त न तूं दादू में मिले न सखर में मां ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियुसि। माना अहिड़ा शाइर ॻाया, मुंहिंजा कलाम ॻाया। पोइ हुन सां मोहबत थी वई, जज़्बा थी विया। पोइ जॾहिं अनवर कमरानी जॾहिं बि वेंदो पंजाब में त पोइ अताउल्ला खान सां माना ख़ासि तौर ते मुलाक़ातूं कंदो ऐं अताउल्ला खान सां माना हुनजी संगत हूंदी, मुलाक़ातूं कंदो, वञी तरसंदो। पोइ दिलि जूं ॻाल्हियूं थींदियूं, मोहबत जूं ॻाल्हियूं थींदियूं, हुन सां राग रिहाण थींदो ऐं कंपोज़िंग बि थींदी। हुनखे माना कुझु सम्झाईंदो, छो जो बहितरीनु कंपोज़र बि हो जेको आहे अनवर कमरानी, ऐं हुनखे ॿुधाईंदो त बाबा हीअं ॻाइणो आहे, तोखे कलाम हीअं ॻाइणो आहे, हिन सुर में ॻाइणो आहे, हिन थुल में ॻाइणो आहे, आवाज़ खे एतिरो मथे करिणो आहे, हेठि करिणो, माना हर ॻाल्हि हुनखे सम्झाईंदो। ऐं अताउल्ला खान नियाज़ी बि माना हुनखे अॼु ताईं बि मञे थो त माना हुन जहिड़ो शाइर जेको न हो सिंध में। माना हुनजी शाइरी जेका अहिड़ी पकी हुई ऐं हुनखे सभु मोहबत पिया ॾियनि, सभु चाहिनि पिया, माना जेके जिथे वञे पियो त माना हुनखे हर सूबे वारा ॿुधनि पिया, पूरे पाकिस्तान में हुनखे चाहिनि पिया। पोइ अताउल्ला खान नियाज़ी जॾहिं हू ईंदो त माना हुनजे लाइ ख़ासि दावत कंदो, घर खे माना उताग में विहारे, पोइ हुनजे लाइ भाॼियूं भाॼियूं गोश्त मच्छियूं माना हुनजे लाइ वॾा ताम माना ठाराईंदो ऐं हर शइ जी माना हुनजो ख़्यालु कंदो। माना जॾहिं हू शेरो शाइरी कंदो त माना हुनजो सिगरेट जा पैकेट वठी पाण माना रखंदो, बाबा त इहे तुंहिंजे लाइ आहिनि, बाबा ख़ैरु आहे, बाबा न न बाबा इहे तुंहिंजे लाइ आहिनि। पोइ माना हिक ॿिए खे माना गिफ्टूं बि ॾींदा, अजरकूं बि ॾींदा, हिक ॿिए जो ख़्यालु बि कंदा ऐं ख़ासि तौर ते माना दावतनि ते माना हिक ॿिए वटि हली वेंदा। दोस्तों इहा मोहबत हुई, चाहत हुई, हिक ॿिए जी माना इज़त हुई ऐं जेका अॼु बि इज़त माना करे रहिया आहिनि। वॾा फ़नकार हुआ, अज़ीम फ़नकार। हाणे अताउल्ला खान नियाज़ी जेको आहे तमामु अज़ीम फ़नकार, वॾो फ़नकार आहे ऐं उस्ताद जलाल चांडियो तमामु वॾो फ़नकार। हाणे अहिड़नि फ़नकारनि जेको आहे अनवर कमरानी जा माना कलाम ॻाया ऐं अनवर कमरानी खे हिकु फ़नकार न ॻायो, सभिनी इज़त ॾिनी, सभिनी मोहबत ॾिनी। जिथे बि वेंदो त माना मोहबतूं माना वञींदो
ऐं अहिड़ी तरीक़े सां माना अताउल्ला खान नियाज़ी जेको आहे हुनजो तमामु माना जेको आहे मोहबत कंदो हुओ हुन सां ऐं तमामु घणो चाहींदो हुओ हुनखे ऐं तमामु इज़त ॾींदो हुओ ऐं अनवर कमराणी बि हुनखे माना ओतिरी इज़त ॾींदो हुओ ओतिरो ई मक़ाम ॾींदो हुओ वॾे फ़नकार जो ऐं तमामु हुनजी इज़त कंदो ऐं कचहरियूं थींदियूं हुननि जूं वॾी मोहबत ॾींदा हिक ॿिए खे दोस्तों अॼु जेको आहे अनवर कमराणी असां में न रहियो आहे पर हुन जूं यादूं जेके आहिनि अॼु बि असांजे ज़हननि में घुमनि थियूं असांजे इर्द गिर्द माना असांजे माना कल्चर में असांजी सकाफ़त में असांजी दिलनि में माना ज़िंदा आहिनि असांजी रूह में समायल आहिनि ऐं उहे जेसि ताईं माना हीअ दुनिया आहे जहान आहे माना तेसि ताईं इहे यादूं रहंदियूं ऐं असां हुनखे यादि कंदा रहंदासीं ऐं सिंधी माण्हू यादि कंदा रहंदा अॼु उहे असां में न रहिया आहिनि तव्हां हुनजे लाइ दुआ कयो त अलाह पाक हुनखे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फ़रमाए दोस्तों आमीन दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो जो पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो कमेंट कयो दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।